निगरान हुकूमत के आने से न महंगाई कम हुई और न किसी आम शहरी को कोई सरकारी रिलीफ मिल सका, बल्कि उल्टा खाने पीने समेत आम अशिया की कीमतें आसमान को पहुँच गई। जबकि इस अमल से आज एक आम शहरी समेत मुख्तलिफ मकतब फ़िक्र से ताल्लुक़ रखने वाले अफराद चीखो पुकार करने पर मजबूर हैं। मगर दूसरी जानिब अफसोस का मकाम ये है कि ज़िम्मेदार इदारे और अफराद की खामोशी समझ से बालातर है। जो मजदूरी करे 700 रुपया दिहाड़ी आहे, काफ़ी इल्ताही परेशान आहे। घर जा चांवर वठे, अटो वठे, जा गियो वठे घर लाइ। काफ़ी असां जेकी इन्हनि ज़ालिमनि या जो असांजे सिंध में जेको ज़ुल्म कयो आहे न, काफ़ी इच्चाई ज़ुल्म थो लहे। जेके अॻु में कंहिं मज़दूर जी 700 रुपया दिहाड़ी हुई, हिन टाइम बि उन्हनि जी 700 रुपया दिहाड़ी आहे। ऐं अटो उन टाइम 40 रुपया 50 रुपया किलो हुयो, हाणे अटो वञी 150 रुपया किलो थी वियो आहे। त उहो मज़दूर कीअं कंदो, कीअं पंहिंजो घर खे हलाईंदो? असां त ॾाढो परेशान आहियूं। बहरहाल हिन हुकूमत खे करणु खपे त कंहिं ग़रीब जे उनखे तंहिंखे अलावा जेको असां वटि 10 जोड़ा वठण वारा माण्हू उहो 1 या 2 जोड़ा वठंदा, ठीकु आहे। तंहिंखे अलावा सिलाई घुरूं था, सिलाई असांखे कान थी मिले। हाणे जिते लाणकाणे जहिड़े शहर में 800, 1000, 1500 मिले, असां हाणे 5 से 6 से ते आहे। ऐं तंहिंखे अलावा ग़रीब माण्हू को माना खाइण जे लाइ माना परेशान आहे, उहो कपिड़ा काॾो वठंदो। हालात तमामु ख़राबु आहिनि, सम्झे न। महांगाई तमामु मुरूज थिया, रुपया शइ 10 रुपया थी वई आहे। तमामु जेको सम्झ न इहो ग़रीब कंहिंजो बि माना को घर जो माना जेको चुरखो हली नथो सघे, एॾी महांगाई आहे। मजदूर तबको आहे, हिन में छा 500-600 रुपया दिहाड़ी। जबकि दूसरी जानिब मुख्तलिफ कारोबारी अफराद हों या फिर हो मजदूर तबका, गर्ज ये कि पाकिस्तान समेत सिंध भर में महंगाई और बेरोज़गारी ने शहरियों का जीना अजीरन बना दिया है, जो एक लम्हा फिक्रिया है। मगर शहरियों के चीखो पुकार से मौजूदा हुक्मरानों की सेहत पर कोई ख़ास फ़र्क नहीं पड़ रहा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदात कोट।